गुज़ारींदा, पर असां में वटि चॉइसिस मौजूद आहिनि। असां पंहिंजी ज़िंदगी खे तब्दील करे सघूं था। घणा माण्हू चवंदा आहिनि त हालात असांजा अहिड़ा जंहिंजे करे असां हीअं थियासीं, हीअं चवंदा आहिनि ॿुधंदा अलाए ॻोठ में हीअं हालात अहिड़ा आहिनि। हालात सां गॾु चॉइसिस, हालात सां गॾु चॉइसिस इहा ज़हन में रखिजो। जेकॾहिं असां वटि चॉइसिस न हुजे त शायदि क़बर में हिसाब न ॾियणो पवे। असां वटि चॉइसिस आहे जंहिंजे करे क़बर में हिसाब ॾियणो थो पए। हिकु रिसर्च आहे, हिकिड़े शराबी पीउ जा 2 पुट हुया। शराबी माना हर एबुने माण्हू में हुयो, हुन जा 2 पुट हुया। हिकिड़ो पुट तमामु घणो सुधरी वियो, हिकिड़ो पुट जेको आहे उहो पीउ खां बदतर थी वियो। ॿिन्ही खां रिसर्च थी, ॿिन्ही खां सवाल पुछा विया सेम। ॿिन्ही जो सवाल जो जवाबु इहो हुयो त जंहिंजो पीउ अहिड़ो हूंदो त उन एक्सपेक्ट करे सघो त छा थींदो। ॿिन्ही इहो चयो। हाणे चवंदा इन में हुननि जो फ़र्क़ु कहिड़ो हुयो? जेको सक्सेसफुल माण्हू हुयो उन जो यार जंहिंजो पीउ अहिड़ो हूंदो त उन मां तव्हां छा था एक्सपेक्ट करे सघो, त उन में त सुठो ई थियणु घुरिजे न। जॾहिं मुंहिंजो पीउ अहिड़ो थी वियो त मूंखे सुठो थियणु घुरिजे। पर जॾहिं ॿिए ॾे आया उन खां पुछनि त ॿिया तो जंहिंजो पीउ अहिड़ो हूंदो त मूंखे उन खां वञा ख़राबु थियणु घुरिजे न। मूं वटि त चॉइस ई कान्हे, मूं वटि हालात ई मुंहिंजा अहिड़ा। यानी असां वटि चॉइसिस मौजूद आहे। जॾहिं हिकिड़े शराबीअ जो हिकिड़ो पुटु सुधरी थो वञे ऐं ॿियो पुटु ख़राबु थो थिए त उहो चॉइसिस तव्हांजी आहे, तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां कहिड़े पासे था वञो, कहिड़ी चूज़ था कयो।